तक भागना होता है, घर जागना हो उससे पहले एक हौसला जागना होता है। एक सोच पे है मीनार बना, एक सोच पे है मीनार बना, वो सोच संभाल भी सकते हैं। सब अपने नजरिए पास रखो, हम अपना नजरिया। ख़बर शामिल कई पिया ठठो में रिपोर्ट लखा ॾिनो झिरकाई जी। झिरक लॻी यूसी टंडो हाफ़िज़ शाह जे ॻोठ कादू दल हाशम मोरी ज़िलो ठठो जी अहम सियासी समाजी अॻवाननि कुर्बान अली दल, इमरान अहमद दल ऐं ॿियनि पंहिंजी बिरादरी ऐं पंहिंजी पूरे ॻोठ ऐं दोस्तनि समेत पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ज़िले ठठे जे सदर सैयद अमजद शाह जिलानी ठठो, रहमान शाह जिलानी कोटड़ी तालके नायब सदर मोहम्मद सादिक दल ऐं ॿियनि जी मौजूदगी में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ में शमूलियत करे पीपल्स पार्टी खे हमेशा लाइ अलविदा करे छॾियो। उन मौक़े ते इमरान अहमद दल ऐं कुर्बान अली दल चयो त असां पंहिंजी पूरी ज़िंदगी पीपल्स पार्टी खे ॾिनी, पर अॼु ताईं पीपी वारनि को बि कमु न कयो, जंहिं करे असां पाकिस्तान तहरीक इंसाफ़ में शमूलियत कई आहे। छो पाकिस्तान में वाहिद पार्टी पाकिस्तान तहरीक इंसाफ़ आहे जेका ग़रीब मिस्किननि जी मदद करे थी। इंशाअल्लाह जल्द पूरी सिंध पाकिस्तान तहरीक इंसाफ़ में शामिल थी इमरान खान जा हथ मज़बूत करे उन खे कूड़नि बेबुनियाद केसनि मां आज़ाद कराए पाकिस्तान जो वज़ीर आज़म बणाईंदी। हाणे इमरान खान आहे जेको पाकिस्तान बचाए सघे थो। जल्द पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो दौरो शुरू थियण वारो आहे।